अस्सलाम वालेकुम साथियों, उम्मीद कंदा ठीक है, खैरियत सां हूंदा। तव्हां ॾिसी रहिया सिंधी कीबोर्ड में काफ़ी सारा ऐड था अचनि त असां त गूगल जो ऐप जेको तव्हां कदों प्ले स्टोर ओपन करे तव्हांखे लिखणो आहे माइक्रोसॉफ्ट कीबोर्ड। त असां वटि पहिरियां खां ई मौजूदु आहे। असां हाणे हलंदासीं कीबोर्ड। असां कयो ऐप खे ओपन करे असांखे अची विया सेटिंग में ओके करिणो आहे। ऐं जेके तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि इहे तव्हांखे करिणा आहिनि कीबोर्ड ऑफ करे तव्हां मैक्रो जो हेठि नज़र अची रहियो आहे इनखे करिणो आहे ऑन करण खां बाद वरी तव्हांखे ॿीहर अची विया सॉफ्टवेयर मैक्रो उनखे हणी करे ओके कंदव। तव्हांखे वञिणो आहे लैंग्वेज में वञी करे तव्हां खणंदव प्लस खे हणी करे तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते काफ़ी सारी ॿोलियूं ऐं काफ़ी दुनिया जी जेके बि आहिनि लैंग्वेज मतिलबु ॿोलियूं उहे हाणे तव्हांखे करिणो आहे सर्च सिंधी सर्च करे असां वटि पहिरियां खां ई डाउनलोड थियल आहे। तव्हांखे करिणो हूंदो डाउनलोड करे तव्हांखे करिणो आहे ओके करे तव्हांखे इन तरह जा कुझु स्पेस जी जॻह तव्हां ॿिन्ही आङुरनि सां जले बीहंदव त ऑटोमेटिक हिकु लफ़्ज़ खे तव्हां टच करे बीहंदव त ॿ लफ़्ज़ जेको आहे त हुनजे पुठियां ॿियो लफ़्ज़ निकिरी ईंदा ऐं तव्हां हिन तरह ॾिसी रहिया आहियो काफ़ी सारा नज़र अची रहिया आहिनि। तव्हांखे लिखिणो आहे सिंधी लिखंदव त काफ़ी सारा लफ़्ज़ तव्हांखे ठही मिलंदा हिन तरह जा। तव्हां